नाज़रीन, सिंध समाचार में अवां खे भलीकार आऊं आहियां ताहिरा वज़ीर। सभ खां पहिरीं अवां खे ख़बर ॾियूं मटियारी वेझो ॻोठ आलम माची में घरू अणबणत तां अरिड़हनि वरनि जी नारी समीना माची पाण ते पिस्टल जो फायर करे ज़िंदगी जो ॾींहुं उजाए छॾियो। अवां खे ॿुधायूं पिया मटियारी वेझो ॻोठ आलम माची में घरू अणबणत तां अरिड़हनि वरनि जी नारी समीना माची पाण ते पिस्टल जो फायर करे आपघात करे छॾियो। सालारो पुलिस जो चवणु आहे त घर वारनि तरफ़ां पसंदि शादी न कराइण तां नारी इंतिहाई क़दम खयों आहे। वधीक तफ़सील मालूम कयूं था मटियारी मां कामरान मैमुन खां। जी कामरान मैमुन, कहिड़ा तफ़सील आहिनि? मटियारी ज़िले जो थाणो आहे सालारो थाणे जी हद में ॻोठ आलम खान माची आहे, जंहिंमें मिसमात समीना दी आलम माची पाण मथां पिस्टल जो फायर करे ख़ुदकुशी करे छॾी आहे। जॾहिं त फोतन जी जेका उमिरि आहे उहा 18 साल ॿुधाई वञे पई ऐं पुलिस ज़रियनि मूजिबि त वारसनि ऐं पाड़े वारनि दावा कई आहे त समीना खे माइटनि पारां पसंदि जो परणो न कराइण तां उन कावड़जी अहिड़ो क़दम खयों आहे, जंहिंजो इतला सालारो पुलिस खे मिलियो। जंहिं ॻोठ पहुची लाश तहवील में वठी हाला अस्पताल मुंतक़िल कयो, जिते पिणु पोस्टमार्टम कयो वियो ऐं पोस्टमार्टम बैदि जेको लाश आहे उहो संदसि अमड़ आपदा हवाले कयो वियो आहे। इन हवाले सां SHO सालारो जो चवणु आहे त इब्तिदाई तौरु जेका ख़ुदकुशी जा कारण आहिनि उहे इहे ई मालूम थिया आहिनि। वधीक जेका आहे इन मामले जी जांच कई बि वञे। ॿिए तरफ़ टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे इन समीना जी अमड़ आपदा जो चवणु हो त मुंहिंजी धीअ जो लाश मूंखे अस्पताल में मिलियो आहे। आउं मुड़ुस खां कावड़ियल आहियां। 2 साल अॻु आउं पंहिंजो घर छॾे पंहिंजे माइटनि तरफ़ वेठल आहियां। मूंखे 5 ॿार आहिनि, जंहिंमें हिकु धीअ हुई जेका ख़ुदकुशी करे छॾी आहे। जी ताहिरा, महिरबानी अवां जी कामरान मैमुन तफ़सील ॾियण लाइ। कुंडरी वेझो टाल्ही शहर जे शंकर कॉलोनी में 8 वरनि जो मासूम बारड़ो दिलीप पहलाज रांदि खेॾंदे पाणी जे खॾ में हेठि किरी ॿुॾी फौत थी वियो। नींग जो इलाज घर पहुचण ते कोहराम मची वियो। मां खे ॿुधाइनि पिया कुंडरी मां टाल्ही शहर जे शंकर कॉलोनी में 8 वरनि जो मासूम बारड़ो दिलीप पहलाज रांदि खेॾंदे पाणी जे खॾ में हेठि किरी ॿुॾी फौत थी वियो। टाइम न्यूज़ जे रिपोर्टर अनिल कुमार असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी अनिल कुमार, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु पहिरा ये अफ़सोसनाक वाक़ियो कुंडरी भरिसां टाली थाणे जी हद वेझो ॻोठ शंकर कॉलोनी में पेश आयो आहे, जिते 8 वरनि जो मासूम नींगर दिलीप कुमार वल्द पहलाज कोहली पंहिंजे घर जे अंदरि ताज़ो जेका पाणी जी खॾ खोटले वञे अंदरि रांदि कंदे किरी फौत थी वियो। इन हवाले सां फौती नींगर जे वालिद पहलाज कोहली टाइम न्यूज़ खे ॿुधायो त असां ॿनी ते वियल हुआसीं ऐं वापसी अचण ते पुट जी ॻोल्हा कई त पाणी जेको ताज़ो खॾ खोटली हुनजे अंदरि पंहिंजी लाश मिली। जंहिं बाद लाश तालका अस्पताल कुंडरी आंदी, उतां ज़रूरी कार्रवाई बाद वापसन हवाले कई वई। उन लाश घर पहुचण ते कोराम अची वियो, जॾहिं त पोरेत खानदान 1 हफ़्तो पहिरीं ॻोठ हाजी सुल्तान टंगड़ी मां लॾे अची टाली वेझो शंकर कॉलोनी में रिहाइश कई ऐं ताज़ो ई पाणी जी खॾ खोटी, जंहिंमें ॿारड़ो रांदि कंदे किरी फौत थियो आहे। जी ताहिरा, महिरबानी अवां जी अनिल कुमार तफ़सील ॾियण लाइ। शहदादकोट जे ग़रीबाबाद पाड़े में 1500 रुपयनि जी ॾेती लेती तां मक्सी ऐं ख़ासखेली बिरादरी जी 2 धुरनि में झेड़ो थी पियो। झेड़े दौरान लठियूं ऐं सिरोटा लॻण जे नतीजे में 2 धुरनि जा 9 ॼणा ज़ख़्मी थी पिया। अव्हां खे ॿुधाइनि पिया शहदादकोट मां ग़रीबाबाद पाड़े में 1500 रुपयनि जी ॾेती लेती तां मक्सी ऐं ख़ासखेली बिरादरी जी 2 धुरनि में झेड़ो थियो। झेड़े दौरान लठियूं ऐं सिरोटा लॻण जे नतीजे में 2 धुरनि जा 9 ॼणा ज़ख़्मी थी पिया, खेनि अस्पताल मुंतक़िल कयो वियो। शहदादकोट में टाइम न्यूज़ जे रिपोर्टर इसहाक बोज़दार असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी इसहाक बोज़दार, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी तारा, शहदादकोट जे सेक्शन थाणे जो है गरीबाबाद मोहल्ले में मक्सी बिरादरी ऐं ख़ासकर बिरादरी जे 2 धुरनि में 1500 रुपये जी ॾेती लेती वारे मामूली ॻाल्हि आहे। 2 धुरनि माण्हुनि में झेड़ो थी पियो। झेड़े में लठियूं डंडा सिरोटा लॻण करे 2 धुरनि जा 9 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में महबूब मक्सी, अब्दुल वहाब मक्सी, नबन मक्सी, अब्दुल हमीद मक्सी शामिल आहिनि। जॾहिं त ख़ासकर बिरादरी जे ज़ख़्मियुनि में खमीसो ख़ान ख़ासकली, अली ख़ासकली ऐं बख्श अली ख़ासकली समेत ॿिया शामिल आहिनि। 2 ज़ख़्मियुनि महबूब मक्सी ऐं अब्दुल वहाब मक्सी जी हालत गंभीर हुजण करे वारस खेसि लाड़काणे खणाए विया आहिनि। ओॾां राब्ते करण ते ए सेक्शन पुलिस टाइम न्यूज़ खे ॿुधायो आहे त 2 धुरनि में 1500 रुपये जी ॾेती लेती वारे मामले ते झेड़ो थी पियो आहे, जंहिंमें 2 धुरनि जा 9 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। 2 धुरनि जे ज़ख़्मियुनि खे पुलिस लेटर ॾेई लाड़काणे टांका अस्पताल रेफर कयो वियो आहे। जी ताहिरा, महिरबानी अवां जी इसहाक बोज़दार तफ़सील ॾियण लाइ। मुखेरा शरीफ थाणे जे हद पबण थाणे जे अहलकारनि खां फुर कंदड़ टोले जे हिकु जवाबदार खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो, जॾहिं त 3 जवाबदार पुलिस जी पकड़ में न अची सघिया। अव्हां खे ॿुधाइनि पिया मुखेरा शरीफ थाणे जे हद पबण थाणे जे अहलकारनि खां फुर कंदड़ टोले जे हिकु जवाबदार खे पुलिस गिरफ़्तार कयो।
टे जवाबदार पुलिस की पकड़ में नाहे अची सघिया। इन सिलसिले में SSP टंडोलहियार रुखसार ख्वाहवण ऐं SSP हैदराबाद अब्दुल सलाम शेख गडियल प्रेस कॉन्फ्रेंस कई। सदन चुणो त जदीद टेक्नोलॉजी की मदद से जवाबदारन जो पतो लगायो है, जंहिंमां हिक जणे के गिरफ्तार करे वधीक जांच कई पई वञे। टंडोलहियार में टाइम न्यूज़ रिपोर्टर न्याज़ खासखेली असां सां लाइन ते मौजूद है। जी न्याज़ खासखेली जी, हफ़्तो अॻु टंडोलहियार जे बुकेयर शरीफ़ थाणे जी हद में हैदराबाद जे थाणे पॿड़नि जे पुलिस एहलकारनि खां हथियारपुर कंदड़ जवाबदारनि सां टंडोलहियार पुलिस जो मुबैना मुक़ाबिलो हिकु गिरफ़्तार 3 फरार थियण में कामयाब। SSP टंडोलहियार रुखसार ख़ावड़, SSP हैदराबाद अब्दुल सलाम शेख, SSP ऑफिस टंडोलहियार में गडियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे जवाबदारनि खे जदीद टेक्नोलॉजी जे ज़रिए हथ करे मुक़ाबले बाद एक जवाबदार मंथार माछी के हथियारनि समेत गिरफ्तार करण की दावा कंदे चयो त ॿिया 2 जवाबदार हक माछी, पप्पू निज़ामानी, दिलशाद चानियो मौके जो फ़ाइदो वठी फरार थी विया आहिनि, जिन जी ॻोल्हा लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हया पिया वञनि, जिन खे तमामु जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। हिननि वधीक चयो त बहितरीन कारकर्दगी ते DIG पुलिस नफ़री खे नक़दी इनाम ॾियण जो ऐलान पिणु कयो आहे। जी महिरबानी अवां जी न्याज़ खासखेली तफ़सील ॾियण लाइ। हैदराबाद के हाली रोड में मांडड़ी हलाईंदड़ पोरियत अब्दुल अज़ीज़ ऐं संदसि पुट खां बास माण्हुनि पारां 5000 रुपया भत्तो न ॾियण सां मांडड़ी जे शीशा टोड़े सामान ॿाहिरि उछलाए छॾियो। 1000 रुपया रक़म खणी फरार थी विया। हैदराबाद में इम्तियाज़ खोसो असां सां लाइन ते मौजूद है। जी इम्तियाज़ खोसो, कहिड़ा तफ़सील? तायरा, हैदराबाद शहर में ॾींहर मुबैना भत्ताखोर गुरो सरगर्म थी वियो आहे। हाली रोड वारे इलाइक़े में मांडड़ी हलाईंदड़ पोरियतनि खां मुबैना तौर 5000 रुपया भत्तो तलब कयो वियो हो ऐं इनकार ते उते तशद्दुद करे भञ ढा करण बैदि 72 माण्हू मुंहिंजी मांडड़ी मां 1000 रुपया रोक रक़म खणी फरार थी विया आहिनि। मांडड़ी हलाईंदड़ जेके पोरियत आहिनि अब्दुल अज़ीज़ यूसुफ़ज़ई ऐं उनजो पुटु आहे ख़ावर यूसुफ़ज़ई, उन सोशल मीडिया ते वीडियो वायरल कंदा आयो आहे त इलाइक़े जो जेको बासर आहे आमिर गद्दी ऐं उनजा जेके साथी आहिनि उन्हनि उनजी मांडड़ी ते गाह कई हुई ऐं खाउन मुबैना तौर 5000 रुपया भत्तो तलब कयो। इनकार ते नशे में धुत जेके बासर माण्हू हुआ उन्हनि जा साथी उन्हनि केबिन ते भञ ढा करे शीशा टोड़िया, जॾहिं त मांडड़ी जेको सामान हो उहो पिणु ॿाहिरि उछलाए छॾियो। हिननि जो इहो बि चवणु आहे त उन्हनि बासर माण्हुनि हिननि ते तशद्दुद कयो, लोही सीखूं ऐं ॾंडा हणी, उन खां पोइ मामूली हिननि खे धक बि लॻल आहिनि। जो चवणु आहे त उन्हनि मांडड़ी जेका आहे उते रखी आहे, उनजो किरायो बि अदा कनि था, पर पोइ बि बासर माण्हू जेके आहिनि वक़्तनि बवक़्तनि हिननि खां मुबैना तौर भत्तो तलब कंदा रहनि था। हाली रोड पुलिस जो चवणु आहे त संदनि इलाइक़े में अहिड़े कंहिं बि क़िस्म जो को वाक़ियो पेश न आहे थियो, जॾहिं त अञा ताईं थाणे ते बि कंहिं माण्हू जेको आहे इन बाबति का रिपोर्ट न आहे दाख़िल कराई। पोरियतनि SSP हैदराबाद खां मुतालबो कयो आहे त मामले जो नोटिस वठी जेके मुबैना भत्ताखोर आहिनि जिन्हनि ते तशद्दुद कयो आहे उन्हनि खे गिरफ़्तार करे हिननि खे इंसाफ़ फराहम कयो वञे। जी ताहिरा, महिरबानी अवां जी इम्तियाज़ खोसो तफ़सील ॾियण लाइ। कंदकोट की अदालत शहरी के नाहक बांदी बनाइण ते A सेक्शन थाने के SHO समेत 3 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो। डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज जी अदालत मुस्मात इसरा सूमरो तरफ़ां दाख़िल करायल पिटीशन ते फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। अवांखे ॿुधायूं पिया कंदकोट की अदालत शहरी के नाहक बांदी बनाइण ते A सेक्शन थाने के SHO समेत 3 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। कंदकोट में टाइम न्यूज़ रिपोर्टर इमरान खोसो असां सां लाइन ते मौजूद है। जी इमरान खोसो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, कंदकोट में शहरी के थाना ते लाकअप करे नाहक बांदी बणाईंदड़ SHO मथां दाख़िल थींदड़ पटिशन की ॿुधणी थी आहे। डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज मिस्टर जमशेद अली अवान की अदालत में मसमात अशरा वारे केस की पटिशन की ॿुधणी कंदे SHO A सेक्शन मथां FIR दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। पटिशनर पंहिंजे वकील आफ्ताब अहमद चन्ना जी मार्फत दरख़्वास्त कई हुई त SHO मुंहिंजे मुड़ुस आज़ाद सूमरो खे थाणा अंदर नाहक बांदी बणाई वेठल आहे, उनके आज़ाद करायो वञे। अदालत अहिड़ी दरख़्वास्त में रेड कमिश्नर फैमिली सिविल जज मोहम्मद अज़ीम सोलंगी के थाणा ते रेड करण जो हुकुम ॾिनो हो। थाणा ते अदालती छापे दौरान आज़ाद सूमरो समेत 9 शहरी ॿिया बि नाहक थाणा अंदर क़ैद हुआ ऐं पुलिस आज़ाद सूमरो मथां केस ज़ाहिर कयो, पर थाणा अंदर 9 शहरी ॿिया बि नाहक बांदी बणायल हुआ। अदालत SHO मथां सख़्त कावड़ जो इज़हार कंदे SHO A सेक्शन गहवर महर, वॾो मुंशी अता मोहम्मद ऐं HC भागियो ख़ान के खिलाफ़ FIR दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे।
आज़ाद थींदड़ 9 शहरी शौकत अली, अमीन, शाहनवाज़, मुख्तियार, ताज मोहम्मद, गुलाम रसूल जुड़ियो ऐं जेके चाकर आया अता मोहम्मद, गुल मोहम्मद, अब्दुल करीम, गुलाम मुर्तज़ा समेत जेके ॿिया शहरी हुआ उनखे आज़ाद करायो, जंहिं जेके उन केस जी ॿुधणी कंदे अदालत SHO ऐं ॿियनि मथां केस दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। जी महिरबानी अवां जी इमरान खोसो तफ़सील ॾियण लाइ। पेरोमल लॻ ॻोठ पांती खान मक्सी में गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल जी इमारत ज़बूं हाल ऐं 2 कमरनि ते वधियल स्कूल में 260 शागिर्दनि लाइ सिर्फ़ हिकु उस्ताद मुक़ररु थियल आहे। वधीक तफ़सील ॾिसूं था दिलदार हुसैन ख़ासकली जी रिपोर्ट में। आहियां पेरूमल भरिसां गवर्नमेंट बॉयज़ स्कूल पांती खान मक्सी में, जिथे 260 ॿार आहिनि, हिकु उस्ताद पढ़ाए थो, जॾहिं बिल्डिंग तमामु घणी ज़ुबून थी चुकी आहे ऐं स्कूल में फर्नीचर जी बि तमामु घणी खोट आहे। अचो त हितां जे उस्तादनि ऐं शागिर्दनि खां पुछूं छा था चओ। मथे 260 ॿार आहिनि, उन खां पोइ बिल्डिंग मां ॾिसो था 24 कलाक ख़तरो, ॿार अचनि था, मथां चापड़ किरनि था, वरी ॿार दाहूं कनि था। इन करे असां महिरबानी करे बिल्डिंग ठाहे ॾिनी ऐं उस्ताद जी सख़्तु ज़रूरत आहे। तक़रीबन ॾिसो केतिरा ॿार ॿाहिरि अचनि था, हिते वीचारा पंधु करे, मां हिकिड़ो ॼणो केतिरे कवर कंदो, सबक़ु ॾियां थो, वरी छोकिरा विढ़नि था, वरी भॼां थो ओॾां। महिरबानी करे असांजो सुठो तक़रीबन 260 खां मथे आहिनि। 260 ॿार हा, ॿाहिरियां बि अचनि था, के ॿार स्कूल बंदि थी विया आहिनि, उहे बि हिते आया आहिनि। लाज़मी उन्हनि खां जवाबु त कोन ॾिनो। उस्ताद हिकिड़ो आहे, मुतालबा हिकिड़ो उस्ताद ॾिनो वञे। महिरबानी करे बिल्डिंग ठाराए ॾिनी वञे, फर्नीचर सख़्तु ज़रूरत आहे त ॿार ॿिए तरीक़े सां सुठे तरीक़े सां पढ़ी सघनि। हुकूमत खां इहो मुतालबो आहे त हिते हाजी पांती खान मक्सी में हिकिड़ी स्कूल आहे जंहिंमें 2 कमरा आहिनि, उहो बि ज़ुबून हाल आहे ऐं 250 खां 300 जे तइदाद में शागिर्द आहिनि। हिकिड़ो उस्ताद आहे, ॿारनि खे माठ कराए बि पूरो नथो पइजी सघे, त ॿारनि खे पढ़ाईंदो छा। असांजो सिंध हुकूमत खां इहो ई मुतालबो आहे त 3 खां 4 उस्ताद ॾिना वञनि ऐं असांजे स्कूल जेका ठाराए ॾिनी वञे। ऐं फर्नीचर जी तमामु घणी खोट आहे, जिते 2 शागिर्दनि जी वेहण जी जॻह उते 4 शागिर्द वेठा आहिनि ऐं जेको आहे सो चापड़ बि किरी रहिया आहिनि स्कूल जा। बराए महिरबानी असांखे स्कूल ठाराए ॾिनो वञे। चापड़ किरनि था स्कूल मां, हिते ॿारनि खे धक लॻनि था, ॿार दाऊं था करनि ऐं उन खां पोइ साईं उस्ताद सबक़ु ॾिए थो ॿारनि खे, पोइ वरी ॿार विढ़नि था। ऐं हिकिड़ो उस्ताद आहे ऐं ॿार एॾा कीअं संभाले थो, असांखे महिरबानी करे उस्ताद ॾिए वञे। 250 छोकिरा आहियूं, हिकिड़ो उस्ताद आहे ऐं असां वटि वेहण जेतिरी जाइ कोन आहे। महिरबानी करे असांजी बिल्डिंग नई सी ठाहे ऐं असांखे उस्ताद ॾियो ऐं 200 ॿार आहियूं, असांजी जाइ कोन आहे। महिरबानी करे असांखे कुर्सियूं ॾियो। इहा महिरबानी करे सिंध हुकूमत सां असांखे उस्ताद ॾियो वञे, फर्नीचर असांखे नओं स्कूल ठाराए ॾियो वञे। हिते हिननि मुतालबो कयो आहे त स्कूल में फर्नीचर ॾिनो वञे ऐं उस्ताद हिकु आहे जंहिंजी जॻह ते 2 खां 4 उस्ताद जी ज़रूरत आहे। उन उस्तादनि जी जेका कोटा आहे उहा पूरी कई वञे, जीअं स्कूल में असीं सही नमूने सां पढ़ाए सघूं। साथी रिपोर्टर खैर मोहम्मद मक्सी सां गॾु दिलदार हुसैन ख़ासकली, टाइम न्यूज़, पेरूमल। नाज़रीन, दिलदार हुसैन ख़ासकली जी रिपोर्ट अवां ॾिठी। पेरूमल लॻ ॻोठ पांती खान मक्सी में गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल जी इमारत ज़बूं हाल ऐं 2 कमरनि ते वधियल स्कूल में 260 शागिर्दनि लाइ रुगो हिकु उस्ताद मुक़ररु थियल आहे। उनखां पोइ ज़िक्र कयूं, सिंध में सरकारी ज़मीननि तां कब्ज़ा हटाइण लाइ ऑपरेशन तेज़ कया विया आहिनि। आपाशी खाते जी ज़मीननि ते थियल कब्ज़नि खे हटाइण लाइ अदालती हुकुम ते नौशरो फिरोज़, जकबाबाद, गुलारची, कोठड़ी, लखी गुलामशाह समेत केतिरनि शहरनि में ऑपरेशन करे घर, दुकान ऐं ॿियो गैर क़ानूनी अदावतुनि खे राहे पट कयो वियो आहे। जॾहिं त केतिरनि शहरनि में इंतिज़ामी ऑपरेशन ख़िलाफ़ एहतजाज बि कया विया आहिनि। इन ते वधीक ॻाल्हायूं था। जकबाबाद मां टाइम न्यूज़ जो रिपोर्टर अब्दुल गनी खोसो असां सां लाइन ते मौजूदु हूंदो। नौशरो फिरोज़ मां ज़ाहिद राजपर ऐं लखी गुलामशाह मां फ़हीम हैदर मंगी असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु हूंदो। सभ खां पहिरीं जकबाबाद मां अब्दुल गनी खोसो खां तफ़सील मालूम कयूं था। जी अब्दुल गनी खोसो। जी बिल्कुलु तारा, सरकारी ज़मीननि ते अदालती हुकुम ते कब्ज़ा हटाइण जो अमल जैकाबाद में शुरू थी वियो आहे। अॼु आपाशी अमले जेको असिस्टेंट कमिश्नर जैकाबाद सां गॾिजी करे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद मियां सूमरो जे घोट आमद मियां सूमरो खां हद दख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन शुरू कयो। आपाशी अमले जेके आहिनि पुलिस थाणे कड़े हेवी मशीनरी समेत जेके सरकारी इरादनि ते क़ाइमु जेके आहिनि दुकान ऐं घर जेके आहिनि ड्राए पट कया आहिनि, जॾहिं त वधियल जेके आहिनि दुकाननि जा धिका बि
राता हुआ जॾहिं त इन हवाले सां इलाइक़े वासियुनि जेका इंतजामिया जे इन ऑपरेशन के खिलाफ़ एहतजाज कंदे दाईंदे चयो आहे त बग़ैर के नोटिस जे इंतजामिया पारां जेके ऑपरेशन कयो वियो आहे, जंहिं सबबि जेके असांजे घरनि ऐं दुकाननि में जेके लखनि रुपयनि जा जेके सामान मौजूदु हुया उहे जेके उहे उन्हनि जे वर चढ़ी विया आहिनि। उन्हनि इहो चयो त जॾहिं इंतजामिया खे ऑपरेशन करणो हुयो त इन हवाले सां असांखे जेको आहे नोटिस ॾिना वञनि, जंहिंखां पोइ जेको आहे ऑपरेशन कयो वञे, जीअं असां पंहिंजे जेके घरनि ऐं दुकाननि में मौजूदु जेके लखनि रुपए जा सामान जेके महफ़ूज़ बणाए सघूं हा। जी ठीक है। अब्दुल गनी खोसो अवां सां लाइन ते मौजूद रहजो। नुशरो फिरोज मां ज़ाहिद राजपर असां सां लाइन ते मौजूद है। जी ज़ाहिद राजपर, अवां वटि कहिड़ा तफ़सील आहिनि? जी आपाजी खाते पर नुशर फिरोज मां गुज़िरियल सरहल शाख जे ॿिन्ही कपरनि मां ते थियल अदालतुनि ते कब्ज़ो हटाइण लाइ ऑपरेशन कयो वियो। ऑपरेशन दौरान शाख जे ॿिन्ही कपरनि ते अॼुकल्ह 20 खां वधीक घरनि, दुकान, होटलूं ऐं ॿियूं अदालतूं ड्राहे पट करे छॾियूं आहिनि। कब्ज़ा हटाइण वारे ऑपरेशन में किरण ज़रिए अदालतूं पट कयूं वयूं, जॾहिं त नोटिस मिलण बावजूदि बि घरनि ऐं दुकाननि में सामान मौजूदु हो जेको भञटरा सभु मलबे हेठां अची वियो ऐं बैत में मालिक पंहिंजो सामान मलबे मां मिलण में मसरूफ़ थी विया। कंहिं अणवंदड़ वाक़े खे अस्पताल खे मुंहं जे लाइ पुलिस हटियल ऑपरेशन वक़्तु आपाशी अमलनि खां गॾु हुआ। उन मौक़े ते केतिरनि ई घर मालिकनि जे अखियुनि मां घर ड्रहंदे लुक लड़ी पिया ऐं मुतासिर माण्हुनि ॿुधायो त भञटरा सभु संदन लखे रुपए जो नुक़सानु थियो आहे ऐं हिननि अचे खां महरूम थी विया आहिनि। हुकूमत खे रोज़गार ऐं जो त न ॾिनो, पर जेको बि हो उहो बि खसे छॾियो आहे, जंहिं सभु हू अॼु खां सभु अॼु खसनि सभु परेशान आहिनि। जी ठीक है। ज़ाहिद राजपर अवां सां लाइन ते मौजूद रहजो। इन हवाले सां लकी गुलाम शाह में भी एहतजाज कयो वियो आहे। लकी गुलाम शाह मां टाइम न्यूज़ जे रिपोर्टर फ़हीम हैदर मंगी असां सां लाइन ते मौजूद आहे। जी फ़हीम हैदर मंगी। जी तारा, सिंध हाई कोर्ट जी हुकूमत सॼी सिंध जी लकी गुलाम शाह तहलके जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हद दख़ल खिलाफ़ ऑपरेशन शुरू कयो आहे। इन सिलसिले में लकी गुलाम शाह लॻ सखर शिकार रोड ते दोदो ॻोठ, सूमर ॻोठ, सलमान शेख ॻोठ ऐं सिम शाख जे कपड़नि ते वेठल मुख़्तलिफ़ बिरादरी जे महर बिरादरी ऐं शेख बिरादरी ऐं पीरदार बिरादरी जे ठहियल घरनि ऐं होटलनि ख़िलाफ़ आबियाशी अमलदारनि जो एंटी इंक्रोचमेंट जे SHO वकार शेख जी अॻवानी में एरिकेशन एमएलए सां पुलिस ताला ऐं मशीन साण करे ऑपरेशन शुरू कयो, जंहिं दौरान घर ठाहे वेठल ॻोठाणा अब्दुल गनी शेख, गुलमीर शेख, अनवर अख्तियार शेख, अब्दुल जब्बार शेख ऐं दिलशाद शेख ऐं अब्दुल कदीर ऐं हुबदार महर ऐं ॿियनि घर होटलनि खे किरण मशीन ज़रिए ड्राहे पट कया विया आहिनि। घर ड्राइण दौरान औरतुनि ऐं अमलदारनि क़ुर पाक जा वास्ता ॾेखारिया, पर हुन बावजूदि अमलदारनि घर ड्राहे उन जो सिलसिलो जारी रखियो। उन मौक़े ते SHO एंटी इंक्रोचमेंट वकार शेख साहब गनी ने चयो त अदालती हुकूमत जी हद दख़ल ख़िलाफ़ ऑपरेशन शुरू कयो आहे। पूरी शिकारपुर ज़िले अंदरि बिना कंहिं फ़र्क़ जे ऑपरेशन शाखनि जे कपड़नि खे ख़ाली करायो वेंदो, जंहिं बैदि रिपोर्ट अदालत में जमा कराई वेंदी। असांजी कंहिं सां बि का दुश्मनी न आहे। होॾां घर ड्रही वञण बैदि मुतासिर ॻोठाणनि बेयारो मददगार बणिजी पंहिंजे बचनि समेत खुले आसमान हेठि वेठल आहिनि। कंहिं बि सार न आहे लधी। इन मौक़े ॼाणायल ॻोठाणनि दाईंदे चयो त नोटिस ॾियण बिना असां मिसकिननि जा घर ड्राहे वॾी नाइंसाफ़ी कई वई आहे। असां इंतिज़ामिया खां जॾहिं घुर्बल माप जी पुछा कई थी त हिन बिना माप ॿुधाइण जे ई असांजा घर ड्राहे पट करे छॾिया आहिनि, जंहिं सबबि असां हाणे बेयारो मददगार बणिया आहियूं, खुलियल आसमान हेठि वेठल आहियूं। हिननि PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं वॾे शहीद मुराद अली शाह ऐं ॿियनि खां घुर कई त को नोटिस वठी बिना असां मिसकिन में घर ॾियण जो नोटिस वठी असांखे कंहिं ॿिए हंधि मतबादल जॻह ॾिनी ऐं घर फराम करे असांजो इंसाफ़ कयो वञे। जी ताहिरा, महिरबानी अवां जी। फ़हीम हैदर मंगी अवां लकी गुलाम शाह मां तफ़सील ॿुधाया ऐं नुशरो फिरोज़ मां ज़ाहिद राजपर तफ़सील ॿुधायो हो। ज़ाहिद राजपर अवां जी महिरबानी। अब्दुल गनी खोसो जैकबाबाद मां तफ़सील ॿुधाया। अब्दुल गनी खोसो अवां जी भी महिरबानी। सिंध में सरकारी ज़मीननि तां कब्ज़ा हटाइण लाइ ऑपरेशन तेज़ कया विया आहिनि। आपाशी खाते जी ज़मीननि ते थियल कब्ज़नि खे हटाइण लाइ अदालती हुकुम ते नुशरो फिरोज़ जैकबाबाद, गुलारची, कोटड़ी, लकी गुलाम शाह समेत केतिरनि शहरनि में ऑपरेशन करे घर, दुकान ऐं ॿियूं गैर क़ानूनी अदावतुनि खे ड्राहे पट कयो वियो, जॾहिं त केतिरनि शहरनि में इंतिज़ामी ऑपरेशन ख़िलाफ़ एहतजाज भी कया विया आहिनि। नाज़रीन, सिंध में कश्मीरनि खे आबाद करण वारे फ़ैसिले ख़िलाफ़ जसकम कारकुननि तरफ़ां एहतजाज कयो वियो। उन मौक़े ते संदन चवणु हो त सिंध में कश्मीरनि समेत कंहिं बि धारे जी आबादकारी क़बूल न आहे। कश्मीरनि खे सिंध में तरसाइण वारो फ़ैसिलो वापसि वरितो वञे। कश्मीरनि खे सिंध में आबाद करण वारे फ़ैसिले ख़िलाफ़ जसकम कारकुननि तरफ़ां एहतजाज कयो वियो आहे। सिंध समाचार में फ़िलहाल एतिरो ई। अवां ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।